मन थो मञा मन थो मञा मन थो मञा। नाज़रीन ख़बर सां शेयर कंदासीं घोटकी मां रिपोर्ट मोहम्मद ईसा कोलाची मूजिब आदलपुर ॻोठ शेखाणी में बेवा पीरसन माई सियाणी शेख पंहिंजे पुटनि सुमेत मुबैना माटेले पुटनि शमन शेख ऐं ॿियनि जे ज़ुल्म ज़्यादती ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। संदसि मीडिया आॾो एहतजाज कंदे चवण हो त माटेले पुटनि मूं ज़िंदा माटेली माउ खे मौल ॼाणाए रेलवे जे मुलाज़िम मुड़ुस जी पेंशन उन्हनि सॻी भेण नाले कराए छॾी आहे। हींअर पंहिंजे हिसे वारी जॻह ते न्याणियुनि सां वेठी हुयसि जो हथियारनि जे ज़ोर ते सामान ॿाहिरि कढी घिटीअ में उछलाए घर ते बि मुबैना कब्ज़ो कयो अथनि। आदलपुर इलाइक़े ॻोठ शेखाणी अची मस्जिद जे इलाइक़े जीरावासिन पीरसन माई सियाणी शेख जो चवणु आहे त मुंहिंजे मुड़ुस कादिर बख़्श शेख जेको रेलवे में मुलाज़िम हो जंहिंखे 7 साल थिया आहिनि जो हू फौत थी वियो आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजे मुड़ुस खे 2 शादियूं थियल हुयूं। ॿी घरवारी जी औलाद माटेला पुट शमन शेख ऐं ॿियनि मूंखे आयल हिसे में जॻह जंहिं मां टपड़ हथियारनि जे ज़ोर ते ॿाहिरि कढी उछलाए छॾिया आहिनि जो अॻ में बि विढ़ंदा अचनि पिया। वधीक मीडिया आॾो धाईंदे एहतजाज कंदे चयो त आउं ज़िंदा आहियां जो मूंखे मौल ॼाणाए पंहिंजे मुड़ुस जी पेंशन जेका रेलवे मां मिलंदी हुई पंहिंजी भेण जे नाले करे मूंखे पेंशन उन खां महरूम कयो अथनि। हुन आला अख्तियारियुनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान DIG सखर SP घोटकी डिविजनल रेलवे ऑफिसर सखर खां मुतालबो कंदे अपील कई त मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं घर खां बेघर कयो अथनि ऐं मूंखे मौल ॼाणाए मूंसां ऐं इदारे रेलवे सां धोखो कयो अथनि। उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे उन्हनि मथां केस दाख़िल कयो वञे। मूंखे पंहिंजे महरूम मुड़ुस जी पेंशन ॾियारी वञे ऐं मूंखे पंहिंजे हिसे वारो घर जो कब्ज़ो छॾाए ॾिनो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे।